दाद लगारी वेझो ॻोठाणनि पंहिंजी बिरादरीअ जे पासरनि ख़िलाफ़ एहतियाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठ अब्दुल्ला राजड़ीअ जे रहवासियुनि अल्लाह बख्श लगारी, महबूब, माई ताहिरा ऐं ॿियनि सहाफ़ियुनि ॾाढो दाहींदे चयो त असांजी बिरादरीअ जे बाअसर माण्हुनि फिदा हुसैन लगारी, करीम बख्श, अकमल लगारी ऐं ॿियनि असांजी 6 एकड़ ज़रई ज़मीन मथां मुबैना कब्ज़ो करे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मसलो इहो आहे कारे जो इल्ज़ाम ॾिनो अथनि मोहम्मद तैयब ते, उन खां पैसा वठी ठही विया आहिनि। असांजी ज़मीन ते कब्ज़ो न, असांखे नहाक जो जिरगो वठनि था, असांखे ज़बरदस्ती धमकियूं ॾेई सखालत करे हुन असांखे धमकियूं ॾेई जिरगो वठणु चाहिनि था। उन्हनि चयो त असीं मिसकीन आहियूं, हू बाअसर आहिनि जिन असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। एहतियात कंदड़नि चयो त असांखे मुतासिरनि मां जान जो ख़तरो आहे। मुतासिरनि एसएसपी घोटकी ऐं वसवारनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। होॾा इल्ज़ाम हेठि आयल दुर्ज अकबर लगारी ॿुधायो त असां मथां लॻायल इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। अल्लाह बख्श लगारी असां खां ज़मीन जा पैसा वरिता आहिनि, जंहिंजो असां वटि स्टाम्प पेपर बि थियल आहे। हू बेबुनियाद इल्ज़ाम हणी ज़मीन फबाइण जी कोशिश कनि पिया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk